बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जो प्रोग्राम कश्मीर टॉक सां आहियां सुभान कोसो। नाज़रीन, असां सां गॾु अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले कश्मीर जा अॻवान आहिनि मीर हनीफ़ ख़ान डोमकी साहिबु। उन्हनि सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कबी, ख़ासि तौर कोरोना वायरस बाबति उन्हनि जी पार्टी पंहिंजे माण्हुनि जे लाइ छा कयो, उन सां गॾोगॾु ॿिया मुख़्तलिफ़ सियासी जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हनीफ़ ख़ान डोमकी साहिबु, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। हनीफ़ ख़ान साहिबु, सभ खां पहिरियां मां तव्हांखां इहो पुछंदुसि त कश्मीर ज़िले समेत सॼी दुनिया में कोरोना वायरस जो जेको मर्ज़ आहे उहो आहे। कश्मीर ज़िले अंदरि तव्हां पंहिंजे माण्हुनि जे लाइ, जेके तव्हांजा वोटर आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तरफ़ां तव्हां पंहिंजे माण्हुनि लाइ कहिड़ियूं कोशिशूं कयूं आहिनि? ख़ासि तौर ते हिकिड़ो जेको वॾो मामिलो हले थो, इहो राशन वारो ई मामिलो आहे, छो त उन जेको मर्ज़ आहे उनजो त कोई इलाजु आहे कोन। राशन वारे हवाले सां तव्हां पंहिंजे माण्हुनि जी केतिरी मालिकी करे सघिया आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान साहब, गुज़ारिश ये है कि कोरोना जो मर्ज़ हे सॼी तक़रीबन पूरी दुनिया में फैलिजी चुकी आहे। इन जे लाइ पूरी दुनिया में कोशिशूं वरितियूं वञनि थियूं और पाकिस्तान में जेके बि उपाउ वरिता विया उहे तमामु उनजा रिज़ल्ट सुठा आया आहिनि। लॉकडाउन जेको कयो आहे उन में अगरि इहो लॉकडाउन न थिए हा त इन में असांजे मुल्क में हिकिड़ो वॾो बहरान पैदा थी वञे हा, इंसानी जेके जानियूं ज़ाया थियनि हा। इन जे लिहाज़ सां वज़ीर आज़म पाकिस्तान, तव्हां पाण ॾिसो था, तव्हां मीडिया में आहियो, उन जेके एफर्ट्स वरिता आहिनि, उन जेके कोशिशूं काविशूं कयूं आहिनि उहे क़ाबिल तारीफ़ आहिनि। और उन में जेके हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे जेके मुस्तहिक ग़रीब माण्हू आहिनि, एहसास प्रोग्राम जे तहत 12,000 रुपया फ़ीकस हिकु घराणे में ॾिना वञनि था। और इन जे लाइ असांजी पार्टी जेकी कोशिशूं करे थी उहा सभु दोस्तनि खे जे आॾो आहिनि। अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे और सोशल मीडिया जो दौरु आहे, सभु ॾिसो था उन में जेकी पार्टी असांजी करे थी उहो कंहिंजे ढकियल छुपियल न आहे। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा हनीफ़ ख़ान साहिबु, वॾो हिकिड़ो ताज़ो हिकिड़ो इशू थियो हुयो, मां पंहिंजे प्रोग्राम में इहो ज़िक्र बि कयो हो त असां जेका मीर ग़ालिब ख़ान डोमकी खे पंहिंजा इतादी छॾनि था। सिर्फ़ु मीर ग़ालिब ख़ान खे इतादी कोन था छॾनि, इहे सियासत में थींदो आहे, कुझु माण्हू छॾे वेंदा आहिनि, वरी ईअं सरदार सलीम खे बि कुझु माण्हू छॾींदा रहिया आहिनि, ईअं जेको आहे मीर शबीर अली ख़ान खे बि माण्हू छॾींदा रहिया आहिनि। पर असां उहो ॾिठो आहे त मीर शबीर अली ख़ान वारा हुजनि, सरदार सलीम जा जेके ख़ासि तौर मज़ारी कुझु फैमिली जा माण्हू हूंदा आहिनि, रुसी वेंदा आहिनि। जेको ताज़ो मिसाल हुयो जेको आहे त जेको ईसाणी जेको वॾेरो आहे ग़ुलाम हुसैन मज़ारी साहिबु, उहो जेको छॾे विया, वरी उन्हनि खे उन्हनि परचाए वरितो। त मज़ारी साहिबु हिकिड़ो ॾांहुं हुआ परचाइण जो, या उहो मीर साहिबु ग़ालिब ख़ान खे उहो ॾांहुं कोन्हे? इहो मामिलो छा आहे आख़िर? मामिलो कुझु ई कोन्हे सी, इतिहाद ठहंदा बि आहिनि, रहंदा बि आहिनि। हाणे ईअं तव्हांखे ख़बर आहे त 1985 में सरदार सलीम जान ख़ान हिन ज़िले मां सियासत शुरू कई। अॻु में असांजा वॾा हिन ज़िले मां सियासत विढ़ंदा आया और उन खां बाद में हाणे उन में हिकिड़ा ऐन इलेक्शन जे वक़्त में हिकिड़ा दोस्त कंहिंसां हूंदा आहिनि, ऐन इलेक्शन जे वक़्त में वरी कंहिंसां वेंदा आहिनि। इहे थींदो ईंदो आहे साईं, सियासत जो हिकु हिसो आहे। कॾहिं के हिकिड़ा दोस्त कंहिंसां हूंदा आहिनि, कॾहिं इहो को हर्फ़ आख़िर कोन्हे जो हिकिड़ा दोस्त जेके असां सां आहिनि ओॾे नथा वञी सघे या उन्हनि सां आहिनि। असांजे ईअं काफ़ी मज़ारी बिरादरी जा हींअर बि काफ़ी पाड़ा आहिनि, दोस्त आहिनि, तव्हांखे बि बाख़ूबी हिन ज़िले जा, तव्हां आहियो मीडिया में, तव्हां ख़बर आहे त असां सां गॾु हिन वक़्तु बि आहिनि। बाक़ी इहो आहे थोरो हिकु असांजे इतिहादी अगरि असांखे छॾे वियो आहे त उनमें अॼुकल्ह हर माण्हू पंहिंजे मुफ़ाद खे सोचे थो। पोइ उहो कुझु उन्हनि जा के मुफ़ाद हुया, उन मुफ़ाद जे करे असांखे छॾे विया। ॿियो त उन में इशू हुयो कंहिं हिंदू जी प्रॉपर्टी जो, जेको हिंदू असांजे बख्शापुर शहर जो रहवासी आहे। असां उन्हनि खे फर्दन फवर्दन चवंदा रहियासीं, वाह उन्हनि खे तव्हां उन जी प्रॉपर्टी वापसि कयो या उन्हनि खे उनजो मुआवज़ो ॾियो, जेको उहे ॾियण लाइ तयारु कोन हुया। जंहिं हिंदू खां उन्हनि वरिती आहे उहा ऑलरेडी उन्हनि जे क़ाबिज़ में आहे। पोइ इहो ई इशू आहिनि, हर माण्हू चाहे थो त आउट ऑफ हिन जे असांखे बेनिफिट मिले, पर ईअं न आहे जो कंहिंजी हक़ तलफ़ी करे पंहिंजे वोटनि जे करे और इन जे वोटनि जी लालच जे करे कंहिं ग़रीब जी मिसकिन जी हक़ तलफ़ी करायूं, इहो असांजे हिन में न आहे। अच्छा, इहो बिल्कुलु ठीकु आहे साईं, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु वजह आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु साईं अक्सर माना मार्केट में, छो त हुते मार्केट में सियासी मार्केट आहे, घणा जेका मामला साम्हूं ईंदा रहंदा आहिनि, पर हिकिड़ो इशू इहो हले पियो त अक्सर वक़्तु असांजे कननि ते बि ॻाल्हि पहुचे पई त सरदार सलीम जान मज़ारी साहिबु ऐं मीर ग़ालिब ख़ान डोमकी साहिब जन जो जेको आहे त मामला तय थी विया आहिनि, बसि हाणे अनक़रीब जेको आहे त साॻियो इताद ठहे थो, अहिड़ो को चांस आहे साईं? सही फ़िलहाल त न का अहिड़ी का इलेक्शन नज़दीक आहे और बल्दियाती इलेक्शन जो बि अञा अनाउंस कोन थियो आहे। इहे मसला कोई ईअं न आहे जो सियासत में का दुश्मनी आहे, दुश्मनी कान्हे। सियासत में का बि ॻाल्हि हर्फ़ आख़िर कोन्हे, इतिहाद ठहंदा बि आहिनि, इतिहाद ठहंदा बि आहिनि।
अॻे असां मज़ारी साहिब सां गॾु हुयासीं, बाद में मज़ारी साहिब को असां धार थियासीं। हाणे बि का शइ ईअं न आहे जो का शइ हर्फ़ आख़िर आहे और असां हमेशह जे लाइ पाण में विढ़ंदा रहंदासीं। ठही बि सघूं था, न बि ठही सघूं था। इहे ॿई ऑप्शन, इहे ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं का बलदियाती इलेक्शन हुजे या जनरल इलेक्शन हुजे, पोइ इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे मंज़र आम ते ईंदियूं। अच्छा साईं, मूंखे इहो ॿुधाइजो त हीअ जेका बलदियाती इलेक्शन हाणे विच में त इहो चांस हुया जल्दी थिए पई, वरी हाणे थोरा मामलात आहिनि तंहिंजे करे थोरो ईअं लॻे थो त डिले आहे। पर अगरि बलदियाती इलेक्शन थिए थी त साॻियो तव्हांजो त सरदार शमशेर खान वारो इहो साॻियो बरक़रार हूंदो या इन में का अञा को हुन जा छा चइबो आहे ॿियो को बि अॻुवाण शामिलु थींदो ऐं इहो इताद वॾो थींदो? आख़िर मामिलो कीअं हूंदो? साईं, सरदार शमशेर खान सां असां उन वक़्तु जनरल इलेक्शन थी, हिकु नओं माण्हू पहिरें दफ़े असांजे ज़िले में उन एन ए ते कॉन्टेस्ट कयो। 50,000 वोट खणणु हिकिड़े नवे माण्हू जे लाइ इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। और उन खां बाद में अॻु में हिन जो को ज़िले सां अहिड़ो को ॻांढापो या मेल मिलाप वोटरनि सां न हुयो। हुनजे अचण खां पोइ काफ़ी हद ताईं हिन ज़िले मां उन वाक़फ़ियत वरिती, माण्हुनि सां मेल जोल कई और आईंदा बि असां उहो शमशेर खान गॾु आहियूं। जेको बि असांजो हूंदो इतिहाद और असां पाण में सलाह मशवरे सां उहो कंदासीं। वॾी वॾी महिरबानी हनीफ़ खान डोंकी साहिब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ज़िले अॻुवान आहिनि मीर हनीफ़ खान डोंकी साहिब, उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधी, उनजो चवणु आहे त इलेक्शन जेके सियासत आहे उन में कंहिंसां बि दुश्मनी न हूंदी आहे ऐं के इताद ठहंदा बि आहिनि ऐं के डरंदा बि आहिनि। त उन्हनि असांखे टाइम ॾिनो, उनजी वॾी वॾी महिरबानी। अॼु जे हिन प्रोग्राम असांखे ॾींदा इजाज़त। ईंदड़ वरी कंहिं ॿिए महिमान कंहिं ॿिए शुमा सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।